नासिन टॉप स्टोरी में अवां खे भलीकार चवंदासीं। अॼु अवां खे ॿुधायूं त बरसातुनि खे केतिरा ई ॾींहं थी विया आहिनि, पर अञा ताईं मुख़्तलिफ़ शहरनि जी हालत इहा आहे त उते गोॾे जेॾो पाणी बीठल आहे, माण्हुनि जा घर तबाह थी रहिया आहिनि। सिंध जे वॾे शहर, सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उते केतिरा ई इलाइक़ा अञा ताईं बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। 3 ॾींहं बरसाति खे थी विया आहिनि, पर अञा ताईं इन्हनि इलाइक़नि मां पाणी निकाल नाहे कयो वियो। मकी शाह ऐं हाली रोड ते अञा ताईं पाणी बीठल आहे, जंहिं सबबु शहरनि खे अचु वञ में ॾुखियाई पेश अची रहियूं आहिनि। फदी टाउन, सैरिश नगर, शीदी गोट, हादी नगर ऐं पालारी गोट में गोॾे जेॾो पाणी बीठल आहे। इंतज़ामिया कदमगाह मौला अली जे चौधारी बीठल पाणी खे बि निकाल न कयो आहे। टंडो यूसुफ, लालू लाशारी ऐं लतीफ़ाबाद में कब्रिस्तान बि पाणी हेठि अची विया आहिनि। शहरनि दायो आहे त बरसाती पाणी निकाल न थियण सबबु क़ाइम वहिंवार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। इंतज़ामिया पाणी निकाल करण लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि। शहरनि जो जेको कारोबार आहे उहो सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। जेकॾहिं मीरपुर ख़ासि जी ॻाल्हि कयूं त उते पिणु तक़रीबन साॻी सूरत हाल आहे। मुख़्तलिफ़ रोड रस्ता जेके आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। फुटेजिस में बि अवां ॾिसी सघो था त अञा ताईं पाणी जेको आहे उहो निकाल न थी सघियो आहे। शहर जे लतीफ़ टाउन, रेलवे कॉलोनी, भान सिंह आबाद, अख्तर कॉलोनी ऐं सियाल कॉलोनी सूधो अधु खां वधीक जेका इलाइक़ा आहिनि उहे अञा ताईं बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। शहर में पाणी बीठल हुजण सबबु बीमारियुनि कर खंयो आहे। मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। रस्तनि ऐं बननि जे हालत जेका आहे उहा ख़राबु आहे ऐं बननि ते जेके बरसाति मुतासिरनि खे विहारियो वियो उन्हनि खे न त खेमा ॾिना विया आहिनि, न ई उन्हनि जे राशन जे हवाले सां का ख़बर वरिती वई आहे, न ई उन्हनि जो ख़्यालु कयो पियो वञे। मुतासिर जेके आहिनि उहे बेयारो मददगार वेठल आहिनि। PTI MP हलीम आदिल शेख तरफ़ां पिणु अॼु दौरो कयो वियो मीरपुर ख़ासि ऐं सिंधड़ी जो। इन जा बि तफ़सील मालूम कंदासीं। इन ई सिलसिले में असांखे जॉइन कनि पिया इम्तियाज़ खोसो हैदराबाद मां ऐं मीरपुर ख़ासि मां रवि शंकर। ॿिन्ही खे वेलकम कंदासीं। सभ खां पहिरियां इम्तियाज़ खोसो ॾांहुं हलंदासीं। इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि? सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे हैदराबाद, जिते अञा ताईं बरसाती पाणी बीठल आहे। आख़िर छो नथो नोटिस वरितो वञे? जेके शहरी आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त घर रही पट पइजी विया आहिनि ऐं उन्हनि जो नुक़सानु थियो आहे, कारोबार नथो थिए, त बरसाती पाणी आख़िर निकाल छो नथो थिए? बिल्कुलु शायद सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में बि बरसाति राङा करे छॾिया हुआ। हैदराबाद में जेका ताज़ो बरसाति पई हुई उन बि तमामु घणी तबाही आंदी हुई। इन खां पहिरीं जेका हैदराबाद में बरसाति पई हुई हफ़्तो पहिरीं, उन बि तमामु घणो नुक़सानु कयो इलाइक़े में। हैदराबाद में हिन वक़्तु छाकाणि त 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, बरसाती पाणी अञा ताईं जेके कुझु इलाइक़ा आहिनि उते मौजूदु आहे। हैदराबाद जो जेको मुख्य कारोबारी मर्कज़ आहे असां वटि सब्ज़ी मार्केट हैदराबाद जी, उते भाॼियुनि ऐं मेवात जो कारोबार थिए थो। उते शायदि हालत अहिड़ी आहे जो जेके दुकानदार आहिनि या जेके वापारी अचनि था, वापार वणज कनि था, उहे ॿाहिरि रस्ते ते वेही उते पंहिंजो जेको फ्रूट हुजे थो उन्हनि जो या भाॼियूं हुजनि थियूं उहो उते जेको आहे विकिरो कनि था। उते ॿोली लॻंदी आहे सुबुह जे टाइम ते मार्केट में, शाम जे टाइम ते मार्केट में ॿोली लॻे थी, पर छाकाणि त बरसाति सबबु उते जेका सब्ज़ी मार्केट आहे उन में गोॾे जहिड़ो पाणी, उते बदबू अहिड़ी थी वई आहे उते भाॼियूं ऐं जेका मेवात अचे थी उहा बि ख़राबु थींदी रहे थी। उनमें बि बदबू फैलियल हुजे थी। गॾोगॾु इम्तियाज़, अवांजो आवाज़ सही न पियो पहुचे, कोशिशि कंदासीं अवांजी लाइन फिक्स कयूं। मीरपुर ख़ासि मां रवि शंकर बि असां सां लाइन ते मौजूदु आहे। रवि, छा अपडेट्स आहिनि? मीरपुर ख़ासि में बि अञा ताईं बरसाती पाणी निकाल न थी सघियो, 1 हफ़्तो गुज़री चुको आहे। इंतज़ामिया छा पई करे? शहरी त सख़्तु परेशान आहिनि। जी शायदि बरसाति खे बि लॻभॻि 8 खां 10 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर उनजे बावजूदि मीरपुर ख़ासि जेका शहर जी ॻाल्हि कजे त उते 90% जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि मां अञा ताईं जेका बरसाती पाणी निकाल नाहे थी सघियो। तव्हांखे मीरपुर ख़ासि जी जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ॻाल्हि ॿुधायां त मीरपुर ख़ासि जी जेका लतीफ़ टाउन जेको हेठां वारो इलाइक़ो आहे हुन में जेके अञा ताईं जेको बरसाती पाणी नाहे निकाल थी सघियो। बरसाती पाणी जेको घरनि में अञा ताईं दाख़िल थियल आहे ऐं अञा ताईं जेके हुते को इंतज़ामिया जो माण्हू न आहे, पहुतो न चूंडियल माण्हू पहुता आहिनि। लतीफ़ टाउन जा जेके रहवासी आहिनि उहे जेके चंदो करे मुसलसिल 2 ॾींहंनि खां मोटर लॻाए पाणी कढण ते मजबूर आहिनि। अहिड़ी सूरत हाल जेका नवाब कॉलोनी जी बि आहे ऐं जेका सैटेलाइट टाउन जी आहे। ऐं इहे जेको
तमामु घणो हिन में पाणी बीठल आहे। जॾहिं त अगरि पठान गली जी ॻाल्हि कजे ऐं इस्माइल शाह कॉलोनी ऐं भानसिंगाबाद में बि अञा समेत जेके 90% जेके इलाइक़नि हुननि में पाणी नाहे निकिरी सघियो। जॾहिं त जेको सैटेलाइट टाउन में जेको फौजी कब्रिस्तान आहे, फौजी कब्रिस्तान में बि बरसाती पाणी जेको निकाल न थियण सबबि हुते जेके शहरी आहिनि उहो बि मुसलसल सरापा एहतिजाज बणियल आहिनि, जंहिं सबबि जेके हुननि मुसलसल मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतिजाज कया। जेकॾहिं ॻाल्हि कजे त मिरपुर खां जेके भरपासे वारे जेके इलाइक़नि में जिते ॻोठनि में मुसलसल जेका बरसाति पवण सबबि जेके कखावनि घरवनि में रहंदड़ ऐं ॻोठनि में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि सख़्तु अज़तनि खे मुंहुं ॾिनो। हुननि जे जेके घरनि में 6-6 फुट पाणी बीह रहियो, जंहिं सबबि हू पंहिंजी मंदर पाण तहत जेका हुतां ॻोठनि खां पंहिंजा जेके ज़रूरी सामान खणी जेको टंडो आदम रोड ते, मखण समूह रोड ते, उमरकोट रोड, पुराणी मिरपुर रोड ते उते अची पकनि जेके रोडनि ते सरकारी इमारतनि ऐं जेके अस्पतालनि में रिहाइश करण ते मजबूर आहिनि। हिते जे ज़िले इंतिज़ामिया जी अगरि ॻाल्हि कजे त ऐं चूंडियल नुमाइंदनि जी ॻाल्हि कजे त हुननि वटि अञा ताईं केरु लड़ी न आयो। हुननि इहो ई जेको दायो हुयो त मुसलसल 10 ॾींहं बरसाति खे गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं असांखे टेंट बि नाहे ॾिना विया आहिनि त जेको असांखां केरु जेके मुखियर हज़रात आहिनि सिर्फ़ु उहे असांखे जेको ख़ैरात में सिर्फ़ु असांखे बिरयानी ॾिनी आहे, पर अञा ताईं ॿियो कुझु असांखे नाहे मिली सघियो। जेकॾहिं ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जी हिते ॻाल्हि कजे त उहे सिर्फ़ु मुहर्रम जे दौरान हिते नज़र आया। मुहर्रम खां पोइ अञा ताईं उहे ज़ाहिर न आहिनि, बल्दिया जा नुमाइंदा बि ज़ाहिर न आहिनि। मिरपुर ख़ास जेको मेन हैदराबाद वारो जेको रोड आहे जिते मिरपुर ख़ास प्रेस क्लब ऐं बल्दिया जेको पार्क आहे उते बि गोॾे जेको पाणी बीठल आहे। बार बार इंतिज़ामिया खे शिकायत करण बावजूदि हुननि जी बेअसी एतिरी आहे त उहे मुख्य रोड तां पाणी नाहिनि कढी सघिया। त समूरी सूरत हाल तव्हांजे जेको मिरपुर ख़ास जी शहर जी बि नज़र फुटेजिस में बि अची सघे थी। जॾहिं त इंतिज़ामिया जी बि एतिरी बेअसी आहे त हुननि जेके कुझु टैक्स सिंध हुकूमत ॾिना पिया आहिनि पर अञा ताईं उहे विरहाया न आहिनि। त इन करे जेके ॻोठाणा आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं मिरपुर ख़ास ज़िले समूरो जेको बरसाति सबबि मुतासिर थी वियो आहे त मिरपुर ख़ास में जेके नवकोट तालुके जी ॻाल्हि कजे त नवकोट तालुके में जेको LBOD 287 वटां जेको 5 ॾींहं अॻु में घारो पियो, जेको अॻु में 100 फुट घारो पियो, जेको हींअर मुसलसल 300 फुट उते खां घारो पियो आहे। पर अञा ताईं हुन घारे खे वधण लाइ बि जेके एरीगेशन जा अमलदार आहिनि या उन्हनि खे बि जेके इंट्रस्ट नाहे वरितो अञा ताईं हुन बंदि करण में जेके बंदि नाहिनि करे सघिया। जॾहिं त ॿ ॾींहं अॻु जॾहिं वज़ीर आला सिंध बि जेको दौरो बि कयो हुयो ऐं सख़्तु हिदायतूं कयूं हुयूं, पर हुनजे बावजूदि जेके एरीगेशन जा अमलदार आहिनि हुननि जे जेके कंते जूं बि नाहे सघी सघी। इन जेके मुसलसल घारो पवण सबबि 50 खां वधीक जेके ॻोठ ॿुॾी विया आहिनि। 40,000 खां वधीक जेके ज़री ज़मीन आहे उहा पाणी हेठि अची वई आहे। जॾहिं त जेके सिधो 15 टोबा घुराया विया हुआ त बरसाति मुतासिरनि खे जेके बचाइण लाइ हुननि खे ॻोठनि मां कढण लाइ, पर उहे जेके टोबा आहिनि उहे बि जेको एरीगेशन ऑफिस में आरामी में आहिनि हुननि जो बि के अञा ताईं अज़ालो नाहे करे सघियो। जॾहिं त इहो जेको सिमनालनि जो पाणी नवकोट शहर जी तरफ़ वधी रहियो आहे, जंहिं सबबि नवकोट जा जेके शहरी बि उहो जेके सख़्तु ख़ौफ़ में वरितल आहिनि। अहिड़ी सूरत हाल जेको तालुके झुॾे जी बि आहे। तालुके झुॾे में पुराण डोरो ऐं जेको सिमनाले खे बि घारो पियो। उन सिमनाले घारे पवण जे करे बि लॻभॻि 20 खां वधीक ॻोठ पाणी जे हेठि अची विया आहिनि। उहे बि जेके इमदाद जा मंज़र आहिनि हुननि खे बि अञा ताईं कंहिं रेस्क्यू नाहे कयो। ऐं अहिड़ी जेका सूरत हाल मिरपुर खां जी ॻोठ जेको समन ॻोठ जी बि आहे, समन ॻोठ में बि हिन वक़्तु जेको 30 फुट जेको घारो पियो, जंहिंखां पोइ लॻभॻि 250 खां 300 जेके घर हुया उहे पाणी हेठि अची विया आहिनि। हिन वक़्तु जेको बि मीरवा रोड ते उहे जेके ॻोठाणा आहिनि उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। रोड हुननि बंदि करे छॾियो आहे। इहा जेका समूरी सूरत हाल ठीकु आहे रविशंकर, अवां सां लाइन ते मौजूदु रहिजो। यानी जेके मुख्य इलाइक़ा आहिनि उतां अञा ताईं पाणी निकाल नाहे थी सघियो ऐं मुख्य रोड जेको अवां ॿुधाए पिया जेको हैदराबाद खे लिंक कंदो आहे उते बि अञा ताईं गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे। जेके शहरी आहिनि मिरपुर ख़ास जा उहे परेशान आहिनि।
हैदराबाद ॾांहुं हलंदासीं। इम्तियाज़ खोसो सां असांजो राब्तो बहाल थियो आहे। इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि? अवां कुझु ॿुधाए पिया बरसाती पाणी जे हवाले सां, इंतज़ामिया जे हवाले सां ॿुधाइजो। कुझु फोकल पर्सन जेके मुक़ररु कया विया वॾे वज़ीर तरफ़ां, हिते त कराची में सूबाई वज़ीर सईद गनी मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे पियो ऐं सोशल मीडिया ते उन तरफ़ां वीडियो रखियूं पई वञनि, वीडियो अपलोड करे पियो, लाइव हलाए पियो। त ॾिसो असां कहिड़ी कारकर्दगी ॾेखारियूं पिया। कुझु कलाकनि खां पोइ असां जेके अंडरपासिस आहिनि, मुख़्तलिफ़ रोड्स आहिनि, उन्हनि खे साफ़ करे छॾियो आहे। त पोइ हैदराबाद ते उन्हनि जो ध्यानु नाहे? छा आहे न, हैदराबाद में बरसाती जेको पाणी आहे उहो मुख्य जेके इलाइक़ा आहिनि हैदराबाद जा, उते अञा ताईं बि असांखे नज़र अचे थो हैदराबाद जी ज़िले इंतज़ामिया बि पंहिंजे लेखे कोशिशूं कयूं हुयूं त कासिमाबाद जा जेके मुख्य इलाइक़ा आहिनि या मुख्य रोड आहिनि उतां पाणी निकाल कराए सघिजे। कासिमाबाद में जेकॾहिं मजमूई तौरु असां सूरत हाल ॾिसूं त हिन वक़्तु कुझु सूरत हाल उते बहितर आहे, छाकाणि त उते जेके हादीनगर ऐं फेज़ 1 फेज़ 2 वारा जेके इलाइक़ा पाणी लपेट में हुआ, उते वॾे में पाणी मिक़दार में बि चलो उहो पाणी उते कोशिशूं वठी ज़िले इंतज़ामिया निकाल करायो आहे। पर हैदराबाद में जेके पोश इलाइक़ा आहिनि, जीअं असां रुगो मुस्लिम सोसाइटी जी ॻाल्हि करियूं त असां हितां सुई गैस वारी ऑफिस खां सॼे हथ खां वेंदासीं त उतां सॼो जेको रस्तो आहे उते गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे। इहो पाणी ॿुधायो पियो वञे त हिते हिन बरसाति वारो उन खां पहिरीं जेका बरसाति पई हुई उन बरसाति वारो पाणी हिते मिक्स थी वियो आहे। धूरा जी जेका सोसाइटी आहे हिते मुख्य पूनम चौक जे पोएं पासे खां उते उन में अंदरि पाणी गोॾे जहिड़ो बीठल आहे। उन पाणी में हाणे बदबू थी रही आहे। गॾोगॾु नसीम नगर वारा जेके इलाइक़ा आहिनि उते पंहिंजो चीटी गोठना असां वञूं था हिन रस्ते ते, इहो रस्तो लंडन टाउन वारो हिते भगल टुटल रस्तो आहे, हिते बि पाणी मौजूदु आहे। चीटी गोठ खां पाणी निकाल करायो वियो आहे। इन जे खॿे हथ खां जेके इलाइक़ा आहिनि, टाउन आहिनि, नयूं हाउसिंग स्कीमूं जेके ठाहियूं वियूं आहिनि उते पाणी बीठल आहे। गॾोगॾु हाणे त सिंधू दरिया वारो जेको चाड़ वारो पाणी आहे उहो बि असांखे इतला आहिनि त टेरिस नगर खां हितां बंद खां अची रहियो आहे। त कुझु पाणी पहिरीं ओड़े पासे खां बीठल आहे। बरसाति जो मथां उहो बंद वारो जेको पाणी अचे थो दरिया वारो, त उतां जेके कचा पका घर आहिनि माण्हुनि जा उहे बि हाणे भॼी बोरा बोरा थी रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल असांखे उते सिटी वारे तरीक़े में नज़र अचे थी। सिटी में मुख्य कारोबारी जेको इलाइक़ो आहे उहो सब्जी मार्केट आहे, उहा उते पाणी सां भरियल आहे। माण्हू जेके उते वापार वण जे लाइ अचनि था उहे रस्तनि ते वेही पंहिंजो कारोबार करण ते मजबूर आहिनि। उन्हनि जा दुकान बंदि पिया आहिनि, उनजो कारोबार तबाह थिए थो। सिटी में आफनी टाउन वारो इलाइक़ो आहे, उते एशिया जी सभ खां वॾी गुलनि वारी मार्केट उहा बदस्तूर बंदि आहे, उते पाणी मौजूदु आहे। लोहा मार्केट जा उन जा दुकान बंदि पिया आहिनि। हाणे ही इंतज़ामिया जेका आहे पाणी निकाल कराइण जूं कोशिशूं जॾहिं खां शुरू कयूं आहिनि त उहो छा था कनि त जेको हिकिड़े इलाइक़े मां पाणी कढाए ॿिए इलाइक़े में छोड़ कयो थो वञे, त उन में जेके उन्हनि इलाइक़नि में क़ब्रिस्तान आहिनि जिते मयत दफ़न थियल आहे माण्हुनि जा पंहिंजा प्यारा उते दफ़न आहिनि, उते गोॾे जहिड़ो पाणी असांखे नज़र अचे थो। जेकॾहिं सिटी में असां लालू लाचारी क़ब्रिस्तान जी ॻाल्हि करियूं त उते क़बरूं नज़र नथियूं अचनि। टंडो यूसुफ क़ब्रिस्तान में बि आहे साॻी असांखे हालत नज़र आई। उते जेको हिंदुअनि जो क़ब्रिस्तान आहे त उते कोई 7 जे तइदाद में क़बरूं आहिनि, पर उहे 3 क़बरूं ज़ाहिर नज़र अचनि थियूं, बाक़ी सभु पाणी हेठि आहिनि। टंडे यूसुफ में जेको ॿियो मुख्य क़ब्रिस्तान आहे उन में गोॾे जहिड़ो पाणी आहे। चइनी पासनि खां जेके रस्ता आहिनि उनजा उहे ब्लाक लॻा पिया आहिनि। बदीन चाली खां इहो अचर आहे, उते गंदगी वधी रही आहे। मुख्य हाली रोड आहे जेको फतेह चौक खां इंचर था थियूं, उहो बरसाती पाणी लपेट में आहे। लतीफ़ाबाद एलके जी बि साॻी सूरत हाल आहे। उते जेका मेहर अली हाउसिंग सोसाइटी ऐं फातिमा जिना कॉलोनी में जेको पाणी मौजूदु हो बरसाती, उहो पाणी उते मौजूदु आहे। उन पाणी जे निकाल लाइ कुझु ॾींहं पाक फौज पारां कोशिशूं वरितियूं पियूं, पर छाकाणि त हाणे पाक फौज जो उते ध्यानु जेको एतिरो घटि थियो आहे त उन खां पोइ उते इंतज़ामिया नाले ख़ासि ते नज़र नथी अचे। फोकल पर्सन जी मां शायदि ॻाल्हि कई त शबीर बिजाराणी साहिबु जेको आहे असांखे पहिरीं जॾहिं बरसाति पई हुई उन में फ़ोटो सेशन लाइ जेको हिते मकानी MP आहे शर्जील इनाम मेमण, उन सां गॾु असांखे नज़र आयो। शर्जील इनाम मेमण 4 ॾींहं पहिरीं विज़िट कयो लतीफ़ाबाद में, गोॾे जहिड़े पाणी में बि उन हिकिड़ी फुटेज कढाया हुआ। उन खां पोइ उहो बि नज़र नथो अचे। हुनजो जेको पंहिंजो तक आहे हैदराबाद ॿाहिराड़ी वारो जी हूसरी जी असां ॻाल्हि करियूं, शेरी जी ॻाल्हि करियूं त हिते असांखे ॿुधाए पियो वञे त ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि पाणी जी लपेट में आहिनि। उन्हनि जो ज़मीनी जेको राब्तो आहे ॻोठनि जो उहो कटिजी वियो आहे। माण्हुनि जा जेके कचा पका घर आहिनि हज़ारनि जी तइदाद में उहे भॼी बोरा बोरा थी विया आहिनि। उते माण्हू वटि हींअर खाइण लाइ कुझु कोन्हे को, पर उते बि इंतज़ामिया असांखे नज़र नथी अचे। कमिश्नर हैदराबाद जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं त उहो इहो ई वज़ीर आला सिंध के समेत जेके ॿिया अमलदार आहिनि उन्हनि खे इहा ई बार बार दावा कंदो रहे थो त हैदराबाद में उन्हनि बरसाती पाणी निकाल कराए छॾियो आहे। हैदराबाद में उन्हनि जूं कोशिशूं बि ताराजगियूं आहिनि, उन्हनि बि पाणी निकाल लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि, पर उहे जेके इलाइक़ा मुख्य जिन्हनि तां उन्हनि जी रसद थिए थी या अचवञ थिए थी उहे रुगो इलाइक़ा साफ़ कराया विया आहिनि। बाक़ी
ओवरऑल हैदराबाद में हिन वक़्तु बि असां ॾिसूं था त लॻभॻि 40% आबादी जेका आहे उहा अञा बि परेशान आहे। उते बरसाती पाणी बीठल आहे, माण्हुनि जी अच वञ रसद जेका आहे उहा मुकमल तौर ते बंदि थी वई आहे, माण्हू परेशान आहिनि। सही। अच्छा इम्तियाज़, कब्रिस्तान जे हवाले सां मां ॿुधाए पिया, कब्रिस्तान में पाणी बीठल आहे। मुख़्तलिफ़ जेके कब्रिस्तान आहिनि हैदराबाद जा ऐं हैदराबाद सां लॻोलॻि जेके बहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उते पिणु पाणी बीठल आहे ऐं कब्रिस्तान में पाणी बीठल आहे। तदफ़ीन नथी थी सघे, शहरनि दाहियों बि आहे त कब्रिस्तान मां पाणी निकाल करण जे लाइ अञा ताईं कुझु बि नाहे कयो वियो। शायदि हैदराबाद में छाकाणि त क़दीमी कब्रिस्तान आहिनि, ही फुलेली वारो जेको कब्रिस्तान आहे असांजो ॾिसंदो यूसुफ हैदराबाद में मशहूरु कब्रिस्तान आहे। हिते चङनि भलनि जेके अमलदार आहिनि उन्हनि जा प्यारा जेके वालदेन जा उन्हनि जे जेके मिट माइट गुज़ारे विया आहिनि उन्हनि जूं क़बरूं आहिनि। हींअर हालत ॿुधाए पियो वञे त अहिड़ी हुई, अॼु असांजो कब्रिस्तान विज़िट कयो त उते चवनि था त काल्ह 3 मयतूं थी वियूं हुयूं इन इलाइक़े में। उते जॻह न हुई त कोई किथे सफ़ाई न हुई, या कंहिं अहिड़े इलाइक़े में उते कब्रिस्तान में पाणी न बीठल न हो जिते उहो ॿीहर क़बरूं नयूं खोटे तयारु करे उन्हनि जा जेके लाश आहिनि उहे उते तदफ़ीन करे सघनि। अहिड़ी हालत आहे। साॻी लालू लाशारी वारो कब्रिस्तान, जेकॾहिं लतीफ़ाबाद में असां ॻाल्हि करियूं त अमानी शाह कब्रिस्तान जेको आहे उहो समूरो पाणी जी लपेट में आहे। केतिरा ई भेरा उते जेके हिननि जा अमलदार आहिनि बल्दिया जा उते बल्दिया जा अमलदार हाणे कुझु ॾींहं थिया आहिनि त उन्हनि पंहिंजे उहिदनि जी चार्ज छॾी आहे, उनखां पोइ जेको आहे मंज़र आम तां गुम आहिनि। ठीकु आहे, वरी महिरबानी इम्तियाज़ कोसो। इन हवाले सां मां रिपोर्ट कयो पिया त मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। न सिर्फ़ु इलाइक़ा पर जेके कब्रिस्तान आहिनि, कारोबारी मर्कज़ आहिनि, उहे अञा ताईं पाणी में ॿुॾल आहिनि। जॾहिं त सिंध जो वॾो शहर आहे मिरपुरख़ास, उते बि साॻी सूरत-हाल आहे। उते जा इलाइक़ा ॿुॾल आहिनि, मुख़्तलिफ़ ॻोठ ॿुॾल आहिनि, कॉलोनियूं जेके आहिनि ऐं उन्हनि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे। उते बि शहरनि दाहियों आहे त असांजो कार वहिंवार मुतासिर थी रहियो आहे, पर अञा ताईं इंतिज़ामिया तरफ़ां के बि क़दम न आहिनि खयां विया।